जेकबाबाद से मोहम्मद मियां सुमरो, मलिहा सुमरो, कोऑर्डिनेटर अरसलान मेमन, अनवर सुमरो, जुल्फकार सुमरो तरफा करीमाबाद मोहल्ले की साथ संभाल न कई वई। खेस पंहिंजे वफादार साथी एडवोकेट मीर तारिक हुसैन सहीम की निगरानी में सवें घरनि में राशन विरायो वियो। खेस राब्ते करण ते तारिक हुसैन सहीम ॿुधायो त साल 2018 खां मैडम मलिहा ऐं मोहम्मद मियां सां पंहिंजी बिरादरी ऐं पंहिंजे मोहल्ले वासियुनि सां गॾु हिन महल ताईं बीठा आहियूं। खेस बलदियाती इलेक्शन में पहिरीं दफ़ा इलेक्शन में बीहण जो हिस्सो वरितो। खेस पंहिंजे भाउ भाई खान सहीम के इलेक्शन में बिहारियो। खेस 19 वार्डन में 19 उम्मीदवार साम्हूं बीठा। खेस असांजा वोट में विखेरिया विया, जुदा जुदा वार्डन में मुंतकिल कया विया हुआ, जो सिंध हुकूमत की बेईमानी हुई। खेस हज़ारें वोट आहिनि असांजा, पर माशाअल्लाह मुक़ाबलो कयोसीं। 19 उम्मीदवारनि मां 17 उम्मीदवार पैसा वठी वेठा। खेस 80 टकाटुक मुक़ाबलो कयोसीं। खेस मोहल्ले वासियुनि सां गद्दारी कोन कई, सो मोहल्ले वासियुनि जो यकीन भी खटियोसीं। जेके जेके वेठा उहे हाणे त करीमाबाद जी अवाम आॾो ज़ाहिर आहिनि। खेस जिन साथ ॾिनो, जिन न ॾिनो उन्हनि जो भी साथ ॾींदासीं। मोहल्ले वासियुनि खे घुर्जे त पंहिंजी वफ़ादारी नुमाइंदे खे न छॾनि, साथ ॾियनि उन सां त असांजो मोहल्लो रोशनियुनि, रोड, नालियुनि, बिजली, सफ़ाई सां मालामाल थी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।